आदिल करम हुसैन। आदिल माशाअल्लाह कीअं पियो लॻे तोखे? सर तमामु सुठो पियो लॻे। हीअ मुंहिंजी पहिरां मुलाक़ात आहे समीर नुमान। अच्छा असां हिते वेही कैंटीन वटि जंहिंमें कई हुईसीं, मूंसां गॾु सजाद हुयो। हा हा तमामु बहितरीनु दोस्त आहिनि असांजा। सजाद मुताज़ो रिकॉर्ड कयो आहे? जी जी, सजाद मुंहिंजो कज़न ई आहे। ऐं असां गॾिजी हिते जंहिंमें कई उहो मूंखे यादि आहे। उहो वरी यादूं ताज़ा थी वियूं हींअर ॾिसी करे सभिनी सां। सही ॻाल्हि, ॾाढो मज़ो पियो अचे। यार तूं एॾो मासूम आहीं ऐं एॾो इनोसेंट आहीं। हाणे तोखां पुछिजे अलाए न, तूं बि त कंहिंखे ईद मुबारक चओ न यार। जेको ख़ुशि आहे उनखे ईद मुबारक। हा, जेको ख़ुशि आहे, जेको ख़ुशि आहे उनखे ईद मुबारक। यार वाह वाह ज़बरदस्त। हाणे छा था ॿुधायो? जी, मुंहिंजो दोस्त आहे, बहितरीनु आर्टिस्ट आहे सिंध बल्कि पूरे पाकिस्तान जो। तव्हां बि सुञाणो हुनखे चङे नमूने सां, अयाज़ जोखियो। अयाज़ जोखियो ज़बरदस्त मूंखे मुसव्विर है। अयाज़ जोखियो NCA से उन्होंने डिग्री ली है और इंटरनेशनल लेवल पे रिकग्नाइज्ड हैं माशाल्लाह। वो जब छोटा था तो एक मुशायरा हमने सांगड़ में किया था, मेरे गांव में, मेरा शहर सांगड़ है, वहाँ पे वो आया था वो शेर पढ़ने। उसके बाद तो फिर वो मुसव्विरी की तरफ चला गया। और वही गज़ल जो अयाज़ ने वहाँ पे पढ़ी थी वही। अरे भाई वाह, फिर क्या बात है जी। मूमल तो सा माणो थी पियो, शायदि आहियां राणो थी पियो। वाह 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 ज़बरदस्त। सो राग राणे में जी ऐं में बि ॿिए कंहिं राग जो बि हिन में थोरो टच हूंदो ख़ूबसूरतीअ लाइ। असल में तो ये नारायणी मां निकितल आहे न। जी जी, उन मज़ा ई असांजे पंहिंजे सिंधी प्रकाश जो राग आहे। पर हिन जो थोरो ख़ासि पंहिंजो अंदाज़ थिए थो। उहे जेके भिटाईअ जा हिते जेके ॻाईंदा आहिनि फ़क़ीर, उहे उनखे बहितर नमूने सां सम्झी सघनि था ऐं ॻाए सघनि था। सुभान अल्लाह। असांजी हिकिड़ी कोशिशि आहे, पंहिंजी कंपोज़िशन आहे। जी आदिल। वो 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 शायद आया, शायद आया राणो थी पियो, मूमल तो सा माणो थी पियो, मूमल तो सा माणो थी पियो। शायद आया, शायद आया राणो थी पियो, मूमल तो सा माणो थी पियो, मूमल तो सा थी पियो। शायद आया, शायद आया राणो थी पियो, मूमल तो सा माणो थी पियो, मूमल तो सा माणो थी पियो।
घणे या सियाणो आयास पर तो आडो अयाणो थी पियो मूमल तो माणो थी पियो मूमल तो माणो थी पियो शायदि आहियां राणो थी पियो मूमल तो माणो थी पियो मूमल तो माणो थी पियो। जबरदस्त, माशाल्लाह, वाह 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 वाह, ज़बरदस्त।